खिपरो गंबट में सहाफ़ी ज़ाहिद जामड़ो ते मंशियात रखण जे दाख़िल कूड़े केस में इन केस में सहाफ़ी जी गिरफ़्तारी वारे अमल ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां खिपरो जे शहीद चौक ते बांह ते कारियूं पट्टियूं ॿधी हथनि में प्लेकार्ड खणी देवो कमाल खत्री मुमताज़ पोज़दार पीर बख्श राजड़ ज़ाकिर शर नूर बुखारी राजा रशीद कुंभर जी अॻवानी में एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में खिपरो जे क़लम धड़नि सियासी समाजी अॻवाननि वापारी अॻवाननि अदीबनि ऐं क़ौम परस्तनि समेत अब्दुल रज़ाक राजपूत साजिद क़ाइमखानी फरीद मुग़ल हाजी ख़ान बोज़दार फ़िदायार मोहम्मद शर ललित राज हरीश KBC सैयद असद शाह माओजी कुमार मलिक आदिल ख़ान बाबू यूसुफ़ज़ई तारिक अज़ीज़ क़ाइमखानी अल्लाह राजड़ वापारी एसोसिएशन खिपरो जो अॻवान जावेद आलम क़ाइमखानी अॻवान STP अवैस रोंझू हुसैन तुर्क जस्कम अॻवान अकबर मरी समेत वॾी तइदाद में शहरियुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन में सहाफ़ियुनि मुतालबो कने जो त SP खैपुर ज़फ़र इक़बाल मलिक खे फ़ौरन हटाए सहाफ़ी ज़ाहिद जामड़ो खे आज़ाद करे कूड़ा केस ख़त्म कया वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।